चंबड़ वेझो 4 ॾींहं अॻु पुरस्रार नमूने फ़ौत थियल नौजवान खे संदसि घरवारी पारां ज़हर पीआरे क़त्ल करण जो इंकिशाफ। पुलिस मुड़ुस खे क़त्ल कंदड़ औरत ऐं संदसि चाहींदड़ खे गिरफ़्तार करे वरितो। चंबड़ वेझो ॻोठ खबड़ पंवर में 4 ॾींहं अॻु पुरस्रार नमूने फ़ौत थियल 28 वरहनि जे नौजवान सिकंदर अली पुट अल्लाह बचायो पंवर खे पंहिंजी घरवारी मसमात रहमत धी गुल मोहम्मद पंवर पंहिंजे चाहींदड़ जावेद अहमद वल्द मोहम्मद इस्माइल पंवर सां गॾिजी ज़हर ॾेई क़त्ल करण जो इंकिशाफ थियो आहे। पुलिस मक़तूल नौजवान जे भाउ मोहम्मद बख्श पंवर जे फ़रियाद ते मुड़ुस खे क़त्ल कंदड़ औरत हुनजे चाहींदड़ खे गिरफ़्तार करे लाकअप हवाले करे छॾियो। पुलिस मूजिबि 4 ॾींहं अॻु ॻोठ खबड़ पंवर में नौजवान सिकंदर अली पंवर जी तबियत ख़राब थी पई, जंहिंखे संदसि वारिस हैदराबाद सिविल अस्पताल खणाए विया, जिते हू फ़ौत थी वियो। डॉक्टरनि मूजिबि ज़हरीली शइ वापराइण सबबि नौजवान जो मौत वाक़िअ थियो आहे। जनत नौजवान जे वारसनि बिना पोस्टमार्टम जे लाश वापसि ॻोठ आणे दफ़नाए छॾियो। पुलिस मूजिबि 4 ॾींहं बाद मक़तूल नौजवान जे भाउ थाणे ते पहुची फ़रियाद दाख़िल कराईंदे चयो त भाउ खे संदसि घरवारी रहमत धी गुल मोहम्मद पंवर ऐं हुनजे चाहींदड़ ज़हर पीआरे क़त्ल कयो आहे। जंहिं बाद पुलिस इल्ज़ाम हेठि आयल ॿिन्ही ॼणनि खे गिरफ़्तार करे सिविल जज चंबड़ वन जे अदालत में पेश कयो, जिते जवाबदार औरत ऐं संदसि चाहींदड़ ॾोह जो एतराफ़ करे वरितो आहे। मुड़ुस खे क़त्ल कंदड़ औरत पुलिस आॾो ॾोह जो एतराफ़ कंदे चयो त नौजवान जावेद पंवर खेसि कारो पथर आणे ॾिनो, जंहिंखे हुन नशे आवर शइ सम्झी मुड़ुस खे पीआरे छॾियो, जंहिंजे करे हू फ़ौत थी वियो। अहसान ओठो, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, चंबड़।